अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? मैंने तव्हां सभु ठीकु न? अॼु तव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं ज़ार ज़िंदगी ड्रामे में रईस कमाल खान जे बारे में, जेको रईस गफ़ार खान खां जुदा थियण थो चाहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कमदार ख़ुदनि खे बि चयो अथसि त तूं बाहि लॻाए छॾ ऐं हर हिकु हारी खे वञी मार ॾे त बाहि पार ओॾे ज़मीन ते त जीअं रईस गफ़ार खान वटि दांह अचे ऐं असां जुदा थींदी। जीअं त रईस गफ़ार खान साबरीन इंसान आहे ऐं इन ड्रामे में साबरीन करेक्टर। ऐं तव्हांखे ॿुधायां त शानी बेगम खे बि चवंदो आहे तूं बि हिते घर में बाहि लॻाए छॾ, जीअं जल्द खां जल्द असां जुदा थी वञूं। पर पाण रईस गफ़ार खान सां न ॻाल्हाईंदो आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कलसूम फ़क़ीर खे चवंदी आहे, जंहिंखे बाबा बाबा कंदी आहे, उन खे चवंदी आहे खैरू तव्हांखे जिथे बि मिले त तव्हां उन खे हिते वठी ईंदो। हिते तव्हां वठी ईंदसि ऐं खैरू खे ऐं फ़क़ीर चवंदो आहे सुभाणे न त ॿिए ॾींहुं पक खैरू खे मां हिते वठी ईंदुमि तो ॾिस। ऐं खैरू जो कलसूम सां इश्क थी वियो आहे ऐं खैरू केतिरो परेशान आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़ार ज़िंदगी ड्रामे में रबन मीरा खे भॼाए वेंदो आहे। रबन इहो चवंदो आहे त मीरा खे मां भॼाए वेंदुमि, तव्हां पादर खाइण जे लाइ तयारु आहियो? ऐं ज़ार ज़िंदगी जी हर अपडेट ॾिसण जे लाइ सिर्फ़ु असांजी टीवी खे सब्सक्राइब कंदा।